अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो एम बी तगर यूट्यूब चैनल। अॼु मां मौजूदु आहियां फिल्म जी रिकॉर्डिंग हली रही आहे। हीउ दोस्त असांजो सफदर चांडियो, जंहिंजो हींअर मगज़ फाटी पियो आहे। इन जो हिकिड़ो डायलॉग आहे, नंढिड़ो डायलॉग आहे। हा, अॼु ख़बर पवंदई घणे वीह सवा। इहो पूरो डायलॉग हिन खां न आयो। उन ते डायरेक्टर आहे पप्पू सुमरो मच्छरजी पियो जे हाणे यमराज मगज़ फाड़े थो। अॼु ख़बर पवंदई। हाँ अॼु तोखे ख़बर पवंदी त घणे वीह सवा घणे वीह सवा ठीकु आहे। घणे कीअं हा घणे वीह सवा सॼो जुमिलो चई यार। हा, अॼु ख़बर पवंदई त घणे वीह सवा। गॾे चई वञे हिकिड़े ई चकर में। सही आहे छा? हा या ख़बर पवंदई त घणे वीह सवा। चओ पोइ गॾे चओ त इहो चओ न घणे वीह सवा। घणे वीह सवा सो घणे वीह सवा घणे वीह सवा सो घणे वीह सौ घणे वीह सौ हा, घणे वीह सौ सवा घणे वीह सौ चईसि घणे वीह सौ हेॾे चईसि हिनखे घणे वीह सौ वठी विया उधार पैसा। घणे वीह सवा माना हिनखे तूं ॿुधाईंदो घणो लफ़्ज़ हिकिड़ो आहे त इहो नथो चवंदा सलाम तूं चओ ईअं तो चए। हा, अॼु ख़बर पवंदई त घणे वीह सवा। हा अॼु ख़बर पवंदी घणे वीह सवा। ईअं धमकी ॾे हा, अॼु ख़बर पवंदई त घणे वीह सवा। हिकु गुलाब अरे एॾा मार थी अचे यार। ओड़ा कीअं कीअं सीन में बयान यार यार कटी कटियो केतिरो ओड़ा में केॾा मेन किरदार अॼु ख़बर पवंदई। सिर्फ अॼु ख़बर पवंदई। तू समझ बुध कुछ बि न आहे, केर बि कोने को सिर्फ मां आहियां। ये तो कुछ समझदारी तो क्या पर लफ़्ज़ छा आहे न लफ़्ज़ ॾिसो किरदार मां घड़ी वञ त मां हींअर छा आहियां। हाणे ऑफिसर किरदार केॾा मारे म्यूट ओड़ा किरदार हिननि सां मारे छॾींदे न। चओ अॼु ख़बर पवंदई। अॼु ख़बर पवंदई घणे सौ वीह घणे वीह सवा। इहो ख़बर पवंदई। सिर्फ एतिरो अॼु ख़बर पवंदई। एतिरो चओ बस। हां हिकिड़ो वठी हाणे एतिरो ख़बर पवंदई चओ त अॼु ख़बर पवंदई। एतिरो पर चओ। बीह मां क्यों चवां। हा क्यों अॼु ख़बर पवंदई वरी ॿियो ॾिस त घणे वीह सवा। घणे वीह सवा घणे 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 वीह वीह सवा घणे वीह सवा घणे सौ घणे वीह यार अॼु ख़बर पवंदई। घणे हा घणे निद्रा में घणे वीह सवा। घणे